अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल है। उम्मीद क्या आप सब दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सोप सीरियल दर्दनि जी देस जे बारे में। काफ़ी दर्दनि जी देस जे बारे में माण्हू चई रहिया आहिनि त हीउ ड्रामो दर्दनि जी देस बंदि थी चुको आहे ऐं हीउ ड्रामो KTN ते हाणे न हलंदो। पर दोस्तों हीउ ड्रामो बंदि न आहे थियो ऐं हीउ ड्रामो KTN ते ईंदो ऐं कॾहिं हलंदो, अॼु तव्हांखे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि मुकमल स्टोरी ड्रामे जी। पर दोस्तों हिकु असांजी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर न आया त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कजो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों दर्दनि जो देस ड्रामो बंदि न आहे थियो ऐं काफ़ी माण्हू चई रहिया आहिनि यूट्यूब फेसबुक ते त हीउ ड्रामो जेको आहे दर्दनि जो देस बिल्कुलु बंदि थी चुको आहे। पर दोस्तों न, हीउ ड्रामो दर्दनि जो देस ईंदो KTN ते ऐं हलंदो ऐं हिन ड्रामे जी वराए रिकॉर्डिंग हली रही आहे। पहिरियों बि मां तव्हांखे चई चुको आहियां त हिन जूं कुझु किस्तियूं कंप्यूटर जी ख़राबी सबबु सड़ी वियूं आहिनि। वराए हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही आहे। जीअं ड्रामे जी रिकॉर्डिंग मुकमल थींदी त वरी हीउ दर्दनि देस ड्रामो KTN ते ईंदो, जंहिंमें सीनियर अदाकार निसार शाह, आबाज़ गुल ओडाणो, ज़ुल्फ़कार बुर्दी, इन खां अलावा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में तव्हांखे ॾिसण में ईंदा। दोस्तों हीउ ड्रामो KTN ते ईंदो ऐं बंदि न आहे थियो। दोस्तों अॼोको वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटी निशान